अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहियो चार जेडियो न्यूज़ ऐं वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। मोरोमा शोबान अली अबरोजी नेशनल पीपल्स पार्टी चेयरमैन अॻूणी वफ़ाक़ी वज़ीर रईस गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई ऐं संदसि फर्ज़ंद NPP जे मरकज़ी अॻुवाण मीर राज़ी ख़ान जतोई ऐं जतोई ख़ानदान पारां पंहिंजे मदद पाण तहत मीर राज़ी ख़ान जतोई जे कोऑर्डिनेटर वकास अली गबोल, संदसि टीम काशिफ अली गबोल, अज़हर अली जतोई, परवेज़ अली भट्टी ऐं ॿियनि जी निगरानी में मिठियाणी शहर जे मुख़्तलिफ़ वार्ड ऐं आसपास जे इलाइक़नि में कोरोना वायरस जे हवाले सां बेरोज़गार थियल ग़रीब पोरियत मज़दूर ऐं मुस्तक 300 खां मथे माण्हुनि में खाधे पीते जो सामान राशन तक़सीम कयो वियो। उन मौक़े ते वकास अली गबोल मीर राज़ी ख़ान जतोई जो पैगाम पढ़ी ॿुधाईंदे चयो त हिन ॾुख जे घड़ीअ में ग़रीब माण्हुनि खे विसारियो न आहे, उन्हनि जे दर्दनि जो दरमान थी हर मुमकिन मदद कंदासीं। जतोई ख़ानदान हमेशह अवाम जो साथ ॾिनो आहे, उन्हनि खे अकेलो न आहे छॾियो। कोरोना वायरस पूरी दुनिया खे लपेटे में आणे छॾियो आहे, हज़ारी इंसानी जानियूं ज़ाया थी वियूं आहिनि ऐं लखी इंसान हिन वबा में वठिजी विया आहिनि, जंहिंमें असांजो मुल्क पाकिस्तान मुतासिर थियो आहे ऐं सिंध घणी हद ताईं मुतासिर थी आहे। माण्हू हिन वबा मां बचाइण लाइ मुकमल एहतियात कनि, लॉकडाउन ते अमल कनि। हिन वबा जे करे ग़रीब पोरियत बेरोज़गार थी घरनि ताईं महदूद थी विया आहिनि, पर जतोई ख़ानदान उन्हनि जे घरनि जा चुल्हा कॾहिं विसार न ॾींदा, उन्हनि जी मुकमल सहायता कई पई वञे। हिननि चयो जतोई ख़ानदान जो पंहिंजे मदद पाण तहत ग़रीबनि जे ख़िदमत जो ही सिलसिलो जारी आहे ऐं जारी रहंदो। HR JD न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JD न्यूज़।